साईं सदाई करी मथे सिंध सुकार वो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा शागिर्दो अस्सलामु अलैकुम। इंग्लिश ग्रामर जी एक नई वीडियो सां गॾु आऊं जी खिदमत में हाज़िर आहियां, जंहिंमें अॼु असांजो मौज़ू आहे नाउन जेंडर इसम जिन्स। प्यारा शागिर्दो, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजा क़ीमती मशवरा ऐं सलाहूं ज़रूरु लिखंदा कयो। त अचूं था पंहिंजे मौज़ू जी तरफ़। हाउ मैनी काइंड्स ऑफ नाउन जेंडर आर देयर? इसम जिन्स जा केतिरा क़िस्म आहिनि? देयर आर 4 काइंड्स ऑफ नाउन जेंडर। इसम जिन्स जा 4 क़िस्म आहिनि। नंबर 1 मैस्कुलिन जेंडर, जिन्स मुज़क्किर। नंबर 2 फेमिनिन जेंडर, जिन्स मुअन्निस। नंबर 3 कॉमन जेंडर, जिन्स आम। नंबर 4 न्यूटर जेंडर, जिन्स बेजान या गैर जानदार। मैस्कुलिन जेंडर, जिन्स मुज़क्किर। Such nouns which refer to males are called masculine gender। अहिड़ा इसम जेकी मर्द या नर ज़ात ॾांहुं इशारो कनि तन खे जिन्स मुज़क्किर चइबो आहे। एग्ज़ाम्पल्स: ए बॉय हिकु छोकिरो, ए मैन मर्द, ए लॉयन हिकु शींहं, etc। फेमिनाइन जेंडर, जिन्स मुअन्निस। Such nouns which refer females are called feminine gender। अहिड़ा इसम जेकी मुअन्निस यानी मादी ज़ात ॾांहुं इशारो कनि तन खे इसम मुअन्निस चइबो आहे। एग्ज़ाम्पल्स: ए गर्ल, ए वुमेन, ए लॉयनेस, etc। कॉमन जेंडर, जिन्स आम। Such nouns which refer to either male or female are called common gender। अहिड़ा इसम जेकी ॿिन्ही यानी मर्द या औरत ॾांहुं इशारो कनि तन खे जिन्स आम चइबो आहे। एग्ज़ाम्पल्स: ए बेबी, ए चाइल्ड, ए फ्रेंड, पेरेंट, कज़िन, etc। प्यारा शागिर्दो, बेबी जेको आहे सो मर्द या औरत यानी ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ए चाइल्ड इहो बि जेको आहे सो ॿिन्ही लाइ मुज़क्किर या मुअन्निस ॿिन्ही लाइ इस्तेमालु थींदो आहे। फ्रेंड बि ॿिन्ही लाइ इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं मर्द दोस्त आहे त बि उनखे फ्रेंड चवंदासीं, जेकॾहिं कंहिं औरत जी दोस्त आहे या साहेली आहे उनखे बि फ्रेंड चवंदासीं। न्यूटर जेंडर, जिन्स बेजान। ए नाउन दैट denotes a thing that is neither male nor female, thing without life, is called neuter gender। ओ इसम जेको कंहिं अहिड़ी शइ ॾांहुं इशारो करे जेका न नर हुजे न मादी हुजे यानी गैर जानदार शइ हुजे त उनखे जिन्स बेजान चइबो आहे। एग्ज़ाम्पल्स: बुक, पेन, ट्री, पिक्चर, टेबल, रिंग, etc। Ways of forming the feminine of nouns। इसमनि जे मुअन्निस ठाहिण जा तरीक़ा। There are 3 ways of forming the feminine of nouns। There are 3 ways of forming the feminine of nouns। इसमनि जे मुअन्निस ठाहिण जा 3 तरीक़ा आहिनि। नंबर 1 by using an entirely different word। सॼो लफ़्ज़ मुख़्तलिफ़ इस्तेमालु करण सां। एग्ज़ाम्पल्स: बैचलर यानी कुआरो, स्पिंस्टर कुआरी,
बॉय छोकरो, गर्ल छोकरी, ब्रदर भाव, सिस्टर भेण, बुल और ऑक्स ढगो या डांद, काऊ ढगी या गऊं, कॉक कुकुड़ या बांगो, हेन कुकिड़, कोल्ट वछेरो, फिली वछेरी, डैडी बाबो या अबो, मम्मी अम्मा, डॉग कुत्तो, बिच कुत्ती, ड्रैक बदक, डक बदके, ड्रोन माखी जो मखो, बी माखी जी मख, फादर पियो, मदर माओ, हॉर्स घोड़ो, मेयर घोड़ी, हस्बैंड मोड्स, वाइफ जाल, किंग बादशाह, क्वीन रानी, मैन मर्द, वूमेन औरत, नेफ्यू भाइटियो या भाणेजो, नीस भाइटी या भाणेजी, पापा बाबा, मम्मा अम्मा, सर मोहतरम मैडम मोहतारिमा, सन पुत्र डाटर धीउ, अंकल चाचो या मामो, आंट चाची मासी या मामी। प्यारा शागिर्दो, हिननि मिसालनि में तव्हां ॾिसो त मुज़किर जो लफ़्ज़ ऐं मोनस जो लफ़्ज़ ॿई मुख़्तलिफ़ आहिनि। यानी मुज़किर हिकिड़ो लफ़्ज़ आहे त मोनस वरी ॿियो लफ़्ज़ आहे। नंबर 2, बाय एडिंग ESSINE, यानी मुज़किर में ESS या INE मिलाइण सां मोनस ठहंदो। मिसाल तौर आथर यानी लेखक, ऑथरेस यानी लेखका। आथर में ESS मिलाइण सां मोनस ठहियो। काउंट वॾेरो, काउंटेस वॾेरी, इन में बि ESS मिलाइण सां मोनस ठहियो। एयर वारिस, एयरेस वारिसयाणी, इन में बि ESS मिलाइण सां मोनस ठहियो। हॉस्ट हॉस्टेस, लॉयन लॉयनेस, पोएट पोएटेस, एक्टर एक्ट्रेस, कंडक्टर कंडक्ट्रेस, फाउंडर फाउंड्रेस, हंटर हंटरेस, इंस्ट्रक्टर इंस्ट्रक्ट्रेस, प्रिंस प्रिंसेस, टाइगर टाइगरेस, वेटर वेट्रेस, मास्टर मिस्ट्रेस, मर्डरर मर्डरेस, हीरो हीरोइन। हीरो सां गॾु INE लॻायोसीं त उनजो फेमिनिन यानी मोनस ठहियो, हीरोइन। सुल्तान सुल्ताना, फॉक्स विक्सिन। नंबर 3, बाय प्लेसिंग ए वर्ड बिफोर और आफ्टर, यानी पहिरियां या आख़िर में लफ़्ज़ मिलाइण सां। यानी मुज़किर जे लफ़्ज़ जे पहिरियां या मुज़किर लफ़्ज़ जे पोयां ॿियो लफ़्ज़ लॻाइण सां मोनस ठहंदो। जीअं ग्रांड फादर ॾाॾो, ग्रांड मदर ॾाॾी, मैन सर्वेंट नौकर, मेड सर्वेंट नौकरियाणी, लैंडलॉर्ड ज़मींदार, लैंड लेडी ज़मींदारण, मिल्कमैन खीर वारो या ॾोथी, मिल्क वूमेन खीर वारी औरत, पीकॉक मोर, पीहन डेल, सेल्समैन विकिरो कंदड़, सेल्स वूमेन विकिरो कंदड़ औरत, वाशरमैन धोबी, वाशर वूमेन धोबियाणी।